नाज़रीन, सिंध जी 1400 अरब रुपयनि जी टैक्स फ्री बजट अॼु पेश कई वेंदी। सिंध काबीना सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि में 20% वाध जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। मज़दूरनि जी घटि में घटि उजरत 25,000 रुपया मुक़ररु कई वई आहे। वॾो वज़ीर मुराद अली शाह नाणे वारे वज़ीर तो नए माली साल जी बजट अॼु सिंध असेंबली में पेश कंदो। सूबाई बजट में को बि नओं टैक्स न लॻाइण जो इम्कान आहे। बजट जो मजमूई हुजम 14,000 अरब रुपया लॻायो वियो आहे। सिंध काबीना सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि में 20% वाध जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। मज़दूरनि जी घटि में घटि उजरत 20,000 रुपया मुक़ररु कई वई आहे। सिंध बजट में कराची लाइ ख़ुसूसी तरक़ियाती पैकेज बि शामिल कयो वियो आहे। शादी वारे शहर कराची में 10 खां वधीक मेगा स्कीमुनि लाइ 22 अरब रुपया मुख़्तस करण जी तजवीज़ आहे। मजमूई तरक़ियाती बजट जो 55% तालीम, सिहत, ज़राअत ऐं अमन अमान लाइ रखण जी तजवीज़ आहे, जॾहिं त बजट में पुलिस में भर्तियुनि ऐं अलाउंसेस में इज़ाफ़े जो बि इम्कान ॾेखारियो पियो वञे। तालीम लाइ 240 अरब रुपया मुख़्तस करण जी तजवीज़ आहे। अमन अमान लाइ 105 अरब ऐं सिहत लाइ 172 अरब रुपया रखण जो इम्कान आहे। नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे अपडेट करे रहिया आहियूं त सिंध जी 1400 अरब रुपयनि जी टैक्स फ्री बजट अॼु पेश कई वेंदी। सिंध काबीना सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि में 20% वाध जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। मज़दूरनि जी घटि में घटि उजरत 25,000 रुपया मुक़ररु कई वई आहे। वॾो वज़ीर मुराद अली शाह नाणे वारे वज़ीर तौरु नए माली साल जी बजट अॼु सिंध असेंबली में पेश कंदो। सूबाई बजट में को बि नओं टैक्स न लॻाइण जो इम्कान आहे। बजट जो मजमूई हुजम 14,000 अरब रुपया लॻायो वियो आहे। सिंध काबीना सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि में 20% वाध जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। मज़दूरनि जी घटि में घटि उजरत 20,000 रुपया मुक़ररु कई वई आहे। सिंध बजट में कराची लाइ ख़ुसूसी तरक़ियाती पैकेज बि शामिल कयो वियो आहे। कादी वारे शहर कराची में 10 खां वधीक मेगा स्कीमुनि लाइ 22 अरब रुपया मुख़्तस करण जी तजवीज़ आहे। मजमूई तरक़ियाती बजट जो 55% तालीम, सिहत, ज़राअत ऐं अमन अमान लाइ रखण जी तजवीज़ आहे, जॾहिं त बजट में पुलिस में भर्तियुनि ऐं अलाउंसेस में इज़ाफ़े जो बि इम्कान ॾेखारियो पियो वञे। तालीम लाइ 240 अरब रुपया मुख़्तस करण जी तजवीज़ आहे। अमन अमान लाइ 105 अरब ऐं सिहत लाइ 172 अरब रुपया रखण जो इम्कान आहे।